अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो तव्हांखे कहिड़ी ख़बर ॾिनो त काज़े मतिलबु छंडनि खे गारो पइजी वियो, जंहिंजे नतीजे में 5 खां वधीक ॻोठ पाणी में ॿुॾी विया। ॻोठाणा पंहिंजनि ॿारनि बचनि खे बचाए महफ़ूज़ हंधनि ते पहुता। सवें एकड़नि ते बीठल तयारु फसल पाणीअ हेठि अची वियो। वॾी तइदाद में चोप आयो, माल मरी वियो। 26 कलाकनि खां छंडनि खे लॻल गारो बंदि न थी सघियो। वधीक 4 ॻोठ ॿुॾण जो अंदेशो आहे। ॻोठाणा MP ग़ुलाम क़ादिर चांडियो ऐं MNA ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं मुख़्तियारकार सकन वसीउल्ला शर खे इतलाह ॾिनो, पर गारे खे बंदि करण लाइ कंहिं बि जोॻा पा न वरिता आहिनि। इलाइक़े वासी हज़ारनि जी तइदाद में खुलियल आसमान हेठि बुख वञ ते बेयारो मददगार वेठल आहिनि, पर केर बि संदन वार लाइ न पहुतो आहे। महिरबानी करे न असांजो MP हिते आया न MA आयो आहे, केर बि कोन आयो आहे। कल्ह 7 बजे मुंडो लॻो, असां बचा कढी बसि सूरत सां ते बि ताईं अची करे माल वरी सुबुह सां कढी आयासीं। छा कयूं, काॾे वञूं? असांजा घर बर सभु रही विया आहिनि। असीं हाणे वेठा आहियूं, पोठे ते वेठा आहियूं। असांजो माल मता पियो ॿुॾे, असांखे कोर बि कोन खणे। असांजा बच्चा सभु दर पुदर लॻा पिया आहिनि, टपर टोड़ी सभु घर ओॾे पिया आहिनि। असां कहिड़े पासे वञूं? केरु कोन्हे असां लाइ, न चङो आहे न मठो। बाक़ी वोटनि लाइ सभु भरे अचनि था गाॾियूं, बाबा जब तव्हां लाइ त ही शइ घुरायूं था, अॼु पाल पथरी बि कोन था ॾियो। सॼो घोट जो सॼो तबाह थी वियो असांजो। माल ॾिठो त माल मरी वियो, असांजा पिया आहिनि, सभु पिया आहिनि पोइते। रगी बचड़ा कढी वियो ग़ुलाम क़ादिर चांडियो। वोट इने खे ॾियूं, हींअर ग़ुलाम क़ादिर मरी वियो कोन्हे। असांजा अहसासी कयूं त वरी चौपियूं हिते था रखनि, निरण ते अची हिते अची निकिरनि था गाॾियूं अहिड़ियूं साण थियनि। हींअर कढी असांजे हिते कल्ह खां वठी कोन आया आहिनि। असांजा माण्हू मरनि पिया, असांजा माण्हू लुड़ी विया आहिनि, जेके असां उन्हनि जो इख़्तियार ग़ुलाम मुस्तफ़ा शाह MNA ग़ुलाम क़ादिर चांडियो ऐं मुख़्तियारकार ते कराईंदासीं। ॻाल्हि आहे असांजो साफ़, को शइ न आहे मिलियो, माण्हू बुखनि ते मजबूर आहिनि। ग़ुलाम सरवर शाह जेको हींअर नवाब शाह रहे थो, जंहिं 6-7 देगूं लड़ाए हिन माण्हुनि खे जेको आहे सो रिलीफ ॾिनो आहे, उन मोकिलियो आहे। बाक़ी हिते MNA MP कुता लभण ई कोन था। हाणे जेको आहे सो असांजो ज़िले काउंसिलर आहे शायान शाह, उहो शायान शाह न आहे, शायान शाह आहे केर जो मोमिन ख़ाशकेली, उहो शायान शाह आहे, हू आहे मोमिन ख़ाशकेली। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ MP ऐं कैन गवारा थी।